यो बेवकूफ ओ बददिमाग कुदरत वाले जो अज़ाब आए कुदरत वाले जो अज़ाब हाँ? अरे कुदरत जो अज़ाब था ना कोई थी आए वो भी अचण वारो आए यदि धरती माव जी खावड़ है जेका समझा बाप रे असी सब मरी विदासी अच्छा भाई बाप साड़ियों भी तो ये बतायो कि मरण पसंद कंदो पेरनि खां सिर जी चोटी ताईं या सिर जी चोटी खां पेरनि ताईं हाँ बास्केट जमीन रखे चाचा असां अभी सब खौफ में कोड़ियल आई पर तू असांखे ठेकेदार न ॾेवाई हैं चिजण खपे मौत खे अज़ियत नाक हूंदी आहे ही असां सभिनी खे ढिजारी थो रहंदो मां तो चवां त हिनजा हथ पेर ऐं वात ॿधी फिटो करिजो मूंखे ॿुधण सां तव्हांजो खौफ ख़तम थी वेंदो अड़े मौत त अचणो आहे उनजी अज़ियत विसारणी आहे हा अज़ियत विसारणी आहे मां चवां थो पंहिंजे वात खे बंदि कर पंहिंजे वात खे इन धरती मथा इंसान पैदा ही न थियण घुर्जे आ त घट में घट बेजीवन त सुकून सां रहन हा तोबा कर तोबा छा तो इंसान नहीं इंसान सब खां अफजल है काश काश त मां इंसान ही न हुजां छा तोखे लगे थो हिन धरती ते को एड़ो इंसान बचो आहे जेको अशरफल ऐं अफजल हुजे जानवरनि खां बदतर आहिनि के क़ौमनि में विरहाइजी विया के मज़हबनि में विरहाइजी विया त के ज़ात पात में ग़र्क़ आहिनि हिते अहिड़ो को आहे जेको चवे त मां सिर्फ़ इंसान आहियां मज़हब सब का अफजल हूंदो आहे खुदा जो शुक्र कयो जो तव्हां सब मुसलमान आहियो मुसलमान मज़हब त इंसाननि मथां लागू थींदो आहे पहिरियां तूं पाण खे इंसान त ज़ाहिर कर हाणे त ही वरी आदम नबी अची असांजे लाइ यार हिन पोरे मथां दाड़ थी विया बस कयो छॾियो हाणे हिन बहस खे न त फतवाऊं लॻी वेंदियूं जेकर उहो बि आयो त तव्हांखे हिन गुमराही मां ॿाहिरि कढी कोन सघंदो फतवाऊं केरु हणंदो सभई त मरी विया आहिनि बाक़ी वञी असां बचा आहियूं से बि हिक ॿिए खे मारण लाइ तयार लॻा पिया आहियूं थोरो सोचो जेकर असां 4-5 इंसान पाण में अमन सां नथा रही सघूं त हेॾा सारा करोड़े अरबे माण्हू हिक ॻोल्हे में सुकून सां कीअं रहंदा असां सभु ते हिते अमन सां वेठल आहियूं त पोइ हिन खे छो ॿधो अथव कहिड़ो हित तव्हांजो ॾोह कयो छॾो न हिन खे हिते सभ खां वॾो ॾोह आहे इज़हार जी आज़ादी
जेका हिन कई ऐं बदिजी वियो। दिलदार इनके खोल न त इन पोड़े में अड़जी वेंदासीं यार। खोली